अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक ठाक खैरियत सां हूंदव। हिन वक़्तु साईं असां हिकिड़े व्यू ते आया आहियूं जिथे तव्हांखे ढेर सारा हिरण बि नज़र अची था सघनि, वणकारी जंगलात ऐं साइकिलिस्ट बि साइकिलियूं हलाईंदे ऐं उन सां गॾोगॾु जबल आहे। तव्हांखे साईं नज़ारा एक खूबसूरत हसीन नज़ारा साईं ॾेखारियूं था पिया फ्रॉम कैलिफोर्निया। पाकिस्तान में हिन खां वधीक आहिनि, दुनिया में नज़ारा आहिनि। मां तव्हांखे हे व्यू कराइण थो चाहियां, या ड्राइव ॾेखारण थो चाहियां। उस्ताद साईं गाॾी उॾारी थो वञे, असां नथा उॾारे सघूं, मैदानी इलाइक़े जा ड्राइवर आहियूं। ठीकु आहे, सुकून सां अमन सां आकबत सां, छो त मां वीडियो बि रिकॉर्ड कंदो थो वञा न, हिन जे करे बाबा स्लो। पर जीअं जीअं मथे चढ़ंदा वेंदासीं नज़ारा ओतिरा ख़ूबसूरत थींदा वेंदा। हिन वक़्तु साईं असां सैन फ्रांसिस्को कैलिफोर्निया में आया आहियूं। हिन जे करे कोई बि दोस्त अगरि अचे थो हिते त हिन पहाड़ी इलाइक़े ते ज़रूरु अचिजो। हितां तव्हांखे साईं अहिड़ा नज़ारा तव्हांखे नज़र ईंदा। मां जो दोस्तनि खे ॾेखारींदो वञा, आया आहियूं असां बि घुमूं फिरूं त असांजो तव्हांखे बि ॾेखारींदा हलूं। सुभाणे तव्हां ईअं न चओ यार असांखे न ॾेखारियई। हिन जे करे बसि साईं हलंदे हलंदे मथे चोटी ते पहुची वियासीं। ऐं चोटी तो जेको नज़ारो आहे न, ओ माय गॉड साईं, चोटी ते जेको नज़ारो अथव न, छा ॿुधायां, सुभान अल्लाह। बसि साईं अची पहुचण वारा आहियूं। हे स्टॉप ईंदो आहे हिते 0 पॉइंट जो। तव्हांजी मर्ज़ी आहे मथे वञो, तव्हांजी मर्ज़ी आहे ईअं हेठि वञो। ठीकु आहे, साइकिलिस्ट हिते प्रैक्टिस कंदा रहंदा आहिनि जाम माण्हू। हे ॾिसो, असां थोरो अञा चवंदासीं मथे हलंदासीं, थोरी एक्साइटमेंट वधाईंदासीं त पाण बि ॾिसूं, तव्हांखे बि ॾेखारियूं उहे कहिड़ा नज़ारा आहिनि जंहिंजी ख़ातिर असां हेतिरो परे एतिरो हली आया आहियूं। हाणे हे ॾिसो, हे शौक़ जो मुल न आहे, हे शौक़ ई न माण्हू कमु कंदा आहिनि। हे ॾिसो, वाह वाह। बसि साईं मथे, अञा मथे चोटी तो जेको नज़ारो ईंदो न, ओ माय गॉड, सुभान अल्लाह, वाह। हेॾो साइकिलिन वारा वो डरदा था जो सादा ख़्याल ब्रेक न हो थे भाई, पर न साईं हाणे जेको नज़ारो ईंदो न, दिलि ख़ुशि न थिए तव्हां पहुचजो। जेसि ताईं शेयर बाबा शेयर थी वञे, हिकु हिकु शेयर करण में को ख़र्चु न आहे बाबा तव्हांजो। उस्ताद साइड थी बाबा, न थींदे त असां भला वञूं। हलो वाह, हिन खे ॾिसो पट कम के वाह, न्याणी खे वॾे इम्तिहान में विझी छॾियो अथऊं। पाण भई हूंदी वरी कंहिं विधो अथसि। छिक छिक बाबा, शौक़ु आहे बा, शौक़ु अंग्रेज़। ॾिसो न असांजी गाॾी चिंगे थी पई, पोइ हे कीअं न चिंगदा हूंदा। ॾिसो साईं, बैग पातियूं, साइकिलियूं पट पट, हे बि वॾेरियूं, वाह, छिक 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 कम के हिते। इहा साईं असांखे काश इहे शौक़ु असांखे हुजनि न, यकीन कयो इहे पेट अंदरि थी वञे, हलकड़ा थी वञे, पर छा कयूं, असांखे वरी गाॾी ते घुमण जो शौक़ु आहे। अल्लाह अकबर साईं। छा कयूं, बस साईं आयासीं असल में तव्हांखे हे नज़ारो ॾेखारण। मां अनकट हीअ वीडियो ठाही आहे, शेयर थी वञे बाबा। अनकट माना बिना ब्रेक। हे साईं सैन फ्रांसिस्को जो
गोल्डन गेट ब्रिज एंड शहर। वाओ, हे साईं उहो सैन फ्रांसिस्को शहर अथव डाउनटाउन। परियां उहा पुल अगाड़े तव्हांखे पोइ ॾेखाई ऑकलैंड जी, हे गोल्डन गेट। ऐं हे साईं पैसिफिक ओशन जेको दुनिया सां ॻंढे थो पियो। हे ऑस्ट्रेलिया जापान हिन पोएं पासे ॾांहुं, पर हे साईं अथव। ओह माय गॉड, सुभान अल्लाह। शेयर बाबा, शेयर थींदो हले। हे साईं गोल्डन गेट। ऐं हे ॾिसो कम ॾिसो, वाह कीअं शावर कंदा साईं वञनि था पिया ॿेड़ियूं, वाह। हो साईं जेल आहे न, 100 साल पुराणो जेल आहे। ओ इंडिया जी मूवी न क़यामत, उहा हिन ते ठहियल, इन माना इन अंग्रेज़नि जी बि ठाही, पोइ वरी उन्हनि ठाही। इहो जेल अथव उहो साईं जेको समुंड जे विच में ॿुधाईंदा आहिनि। अजय देवगन ऐं हिकिड़ी ॿी उहा माई बि नाली, अलाए छा हीरोइन जो नालो यादि नथो अचे। बाक़ी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं हिते ईंदो आहे न सुकून मिली वेंदो आहे। हिते ईअं नज़ारा, थधड़ी थधड़ी हवा लॻे थी न, हे ॾिसो ईअं अचे थी समुंड तां। इहा ज़िंदगानी अथव बाबा, इहा ज़िंदगानी अथव, इहा ई ज़िंदगानी अथव। ऐं साईं हिते नेशनल पार्क में न मोबाइल टावर अलाउ न आहे, इन जे करे सिग्नल न ईंदा आहिनि। बाक़ी हितां जे नेशनल पार्क्स वग़ैरह में रेंजर्स हूंदी आहे, सिक्योरिटी हूंदी आहे, पुलिस हूंदी आहे, इंतिज़ामिया हूंदी आहे, पर मोबाइल जा सिग्नल हिते टावर अलाउ न आहे। इन जे करे हीअ सॼी वीडियो रिकॉर्ड कयां थो त हिकिड़ो शेयर थी वञे भाउ मुंहिंजा, तव्हांजो साथ, तव्हांजो प्यार, ऐं उन सां गॾोगॾु अहिड़ा पैसिफिक ओशन जा नज़ारा। अल्लाह पाक जी दुनिया साईं वॾी ख़ूबसूरत अथव। असांखे लॻंदो ईअं आहे दुनिया नंढड़ी आहे, पर जॾहिं ॾिसण ते ईंदा आहियूं न, घरों ॿाहिरि निकिरंदा आहियूं, अहिड़ा नज़ारा अणखुट ॾिसो, नज़र खुटे समुंड न खुटे, आसमान, उन्हीअ मथां वरी साईं इंसान जा। हेठि माण्हू वेंदा आहिनि साईं, वॉक वग़ैरह कंदा आहिनि, ड्राइव वग़ैरह कंदा आहिनि, ॿुधव आहे रस्तो काॾे थो न हुयो हेठि। ऐं हे नज़ारा साईं, वाह साईं वाह, सुभान अल्लाह। बसि साईं लहंदे लहंदे हिकिड़ो स्पॉट अची वियो, मां चयो तव्हांखे ॾेखारियां। हितां ॾिसो हाणे वरी हे साईं उहो जेल आहे जेको समुंड जे विच में आहे। इन ते मूवीज़ वग़ैरह अगाड़े परे को ॾेखारियमि, ऐं मूवीज़ वग़ैरह ठहियल आहिनि जेके, उहे साईं इन ते। इहो जेल आहे साईं विच समुंड में। अॻे जे दौर में ईअं ठाहींदा जीअं भॼे बि त माण्हू बसि पकिड़िजी पए पाणी में, जीअं निकिरी न सघे, चौधारी समुंड। गोल्डन गेट जे साम्हूं साईं अहिड़ो घर हुजे, अहिड़ा नज़ारा हुजनि, अहिड़ा व्यूज़ हुजनि। वाह 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 साईं वाह, अची वियासीं हेठि समुंड ते। अहिड़ा नज़ारा हुजनि साईं, वाह वाह सुभान अल्लाह। पुल जे हेठां अगाड़े साईं ओॾे मथां हुयासीं, हाणे हेठे पासे ॾांहुं अची वियासीं। अॻ में बाबा तव्हां हिते साईं पंधारनि जो अॻ में हक़ आहे। सुभान अल्लाह, वाह मालिक तुंहिंजी कुदरत। हिते साईं काफ़ी जहाज़नि जा ट्रिप तव्हां वठी था सघो, साइकिलिंग वग़ैरह किराए ते। उहे सॼियूं हे गोल्डन गेट जे हेठे वारे पासे जेको हे पार्क आहे, पॉइंट फ्री पॉइंट, उते तव्हांखे साईं मिली वेंदी आहे हर शइ। हे ॾिसो जहाज़नि ॿाज़नि वर्ल्ड वार में जेके हिननि साईं हिते यूटिलाइज़ कयूं शयूं। हे ॾिसो हिते पार्किंग में गाॾी वाॾी बि आहे, त तव्हां साईं चकर हणी था सघो। मां तव्हांखे थोरो चकर हणायां थो, पैसा भरियो हिते।
पर्ची रखो। ये साईं पिकनिक ऐं माण्हू हिते घुमा फिरा लाइ ईंदा आहिनि। ये ॾिसो, ये साईं गोल्डन गेट जा नज़ारा। माण्हू हिते साईं बर्थडे, शादी ऐं प्लस में को बि पिकनिक ॿारनि जी चादर सामान ग्रिल खणी ईंदा आहिनि हिते, वेहंदा आहिनि, मौसम जो मज़ो वठंदा, पखियुनि जो मज़ो वठंदा। प्लस में साईं टेबलू वेबलू सजाईंदा, आशिकी बि हलंदी आहे पई हिते, महबूबा वठी ईंदा आहिनि साईं। हे साईं गोल्डन गेट जा नज़ारा। माण्हू मच्छू पकड़ींदा आहिनि हिन डेक ते। अगाड़े ओॾे पोयां मथे हुयासीं। हे साईं गोल्डन गेट जा नज़ारा। साईं इहे आहिनि गोल्डन गेट जा नज़ारा। सैन फ्रांसिस्को जा जो डिटेल में व्लॉग ठाहियोसीं ऐं तव्हांखे ॾेखारियोसीं। इंशाल्लाह वरी कठा आहियूं। जेसि ताईं दुआनि में यादि, पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो, वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।